मुंहिंजी फसल जॾहिं आला ऐं कमकार कीअं पियो हले? जी सरकार फसल तमामु सुठा थिया। जी हारी माशाल्लाह सुठी मेहनत कनि बाबा साईं। भला मुंहिंजे भाइरनि जो ॾे हाल हारनि खे तंग त कोन था करनि न? सरकार ख़बर अथव त इहे किथे था मुड़नि? भला अञा उहे ॿारनि जूं हरकतूं नथा छॾनि? बाबा साईं बादशाह बादशाह मर्ज़ी आहे मालिक। मुंशी जॾहिं हुननि जे मथां ज़िमेवारी ईंदी न त पाणे ई सम्झी ईंदा। सरकार बिल्कुलु सही था चओ। मुंशी मखण हिकिड़े ई अबे जा पुट आहियूं, न त हिननि खे घणा ॾींहं मां अॻु में सबक़ सेखारे छॾिया। असांखे शाबाश आहे जो हिननि खे बर्दाश्त पिया कयूं। कमदार बि पाण जहिड़ो अथनि। साईं कमदार वॾो शैतान आहे। अरे बस बाबा आशिक छा कयो, मिड़ई गाॾी खे हलाइणो आहे। ख़ैर हाणे छॾे हिननि ॻाल्हि खे, गाॾी तयारु करे मूंखे शहर खे कम सां वञिणो आहे। जी सरकार अव्हां जो हुकुम ई खपे, मां हाणे ई वञा थो। तू हिते छो आयो आहीं? खुदा के मन हितां हलियो वञ। असांखे के ॾिसी वरितो न बेगुनाह मारिजी वेंदासीं। पोइ छा थी पियो चरी मौत खां ॾींदी? अड़े मूंखे त मौत जी परवाह ई न आहे। ॾिस शरण, मां बदनाम नथी थियणु चाहियां। मां पाण तोसां मिलण ईंदी आहियां, पोइ तूं हिते छो आयो आहीं? आख़िर केसि ताईं न असां ईअं लिकी लिकी मिलंदासूं? मां चवां थो त तूं मूंसां निकिरी हल। पर मूंखे सोचण जी मोहलत ॾे। हींअर फ़िलहाल तूं वञ था। ठीकु आहे, पोइ मां वञा थो, पर मूंसां हिकिड़ो वाइदो करना असां सुभाणे मूंखे पंहिंजो दीदार ज़रूरु कराइजांइ। अदा मां पाणी पीअण वईसि। पानी? पर ये भी? पानी पियल? इधर वरी किथे वई? ना हकम ना ये तो वाह वाह।
मुंहिंजी मां त सभिनी खे ख़ुशि सां चाहियां थो ऐं हारी पंहिंजा बचा आहिनि जॾहिं सभु ख़ुशि थींदा न त मां बि ख़ुशि थींदुसि बाबा साईं कीअं फसल घुमी आयो मज़ो आयो आहे न मुंहिंजी मां इहे सावक ॾिसी न तमामु ख़ुशि थी वियो आहियां जीअं गुल गुलाब खुली पवंदो आहे न ऐं ख़ुशबू मां महकजी न ईअं मां तमामु ख़ुशि आहियां बाबा साईं इहे अवां जूं महिनतूं आहिनि पर अगरि अवां जा ॿाहिरि सम्झी पवनि न त ॾाढो सुकून अची वञे जेसिताणी मुंहिंजी हयाती आहे न त मां कोशिशि कंदुसि त हुननि खे सिधे रस्ते ते आणींदुसि ऐं इंशाअल्लाह सिधे रस्ते ते अची वेंदा रब पाक खां मुंहिंजी इहा ई दुआ आहे त हर इंसान खे सम्झ अचे बाबा साईं तव्हां बिल्कुलु सचा आहियो हे तव्हां जूं महिनतूं आहिनि अरे बाबा आशिक असांखे हेॾे माण्हुनि जी दुआऊं त आहिनि जो एतिरो ख़ुशि आहियूं चाचा साईं यार शेरल खे समझाए छॾ वते तो हाकम वारनि जा लोड़ा मटाईंदो अरे छोरा हे मां छा थो ॿुधां इहा ॻाल्हि सची आहे बाबा साईं मां नाज़ा खे चाहींदो आहे ऐं नाज़ा मुंहिंजी मोहबत आहे ऐं मां हुन सां प्यार कंदो आहियां ऐं मां नाज़ा खे बग़ैर नथो रही सघां बाबा साईं अरे छोरा कुझु अकुल सिख अरे अकुल सिख कुझु परावन न्याणियुनि जा नाला न कर अरे सुभाणे अची हिते मारे वञनि त पोइ हा कुझु ख़ुदा खे मञ अकुल सिख बाबा साईं तव्हां मुंहिंजा वॾा आहियो भली मूंखे मारे छॾो पर मां हिन दिलि जे हथां मजबूर आहियां मां नाज़ा खां सवाइ नथो रही सघां बाबा साईं नथो रही सघां अरे कुझु अकुल सिख अकुल छो कोन थो सिखी अरे ये हाकिम वारा ज़ालिम अथई खुदा न ख़ास्ता अरे खुदा न ख़ास्ता तोखे गोली हणी मारे वञनि मां पढ़ो पई पंहिंजे कुंदड़ पुट जा लाश कीअं ढोए सघंदो खुदा खे मन छॾ न चोरी जी पचर मां बाहूं थो ॿुधे हे मुंहिंजे अची ॾाड़ी खे ॾिस छॾे न हिन चोरी जी पचर बाबा तुंहिंजी रुगो दुआ खपे बाक़ी इन्हनि गिदड़नि खे मुंहुं ॾियण जी सघ असां रखूं था चाचा साईं ॿुधो ॻाल्हि छो त शेरल जूं ॻाल्हियूं केॾी मगी अथसि बाबा इहा ॻाल्हि सरासर ग़लति आहे पर ख़बरदार जेकॾहिं तव्हां अॻिते का ग़लती कई आहे न त तव्हांजा बूथ हूंदा ऐं मुंहिंजो जुतो हूंदो इक़बाल मां तुंहिंजी अछी ॾाड़ी जो ख़्यालु कोन कंदो साईं तूं भाउ खे सम्झाया तूं अञा हुनखे अॻिरो कर कोन छॾींदो अथव ॿिन्हिनि खे मां ॿुधायांव थो बाबा इहो ई अथई मुंशी मखण जेको तव्हांजे ख़िलाफ़ रोज़ रेस जा कन भरींदो आहे बाबा साईं सुल्तान सरासर मुझे इल्ज़ाम हणी रहियो आहे ऐं गरीब मिसकीन आहियां बाबा बसाण बस गरीब जा सका सुल्तान जी रेस त पोइ तूं इन पोड़े खे अञा ॾिसी थो मां चवां थो अहिड़ो दहशत करीस असुल लूलो लंगड़ो करे छॾीस बस सुल्तान बस बस छॾियो सिर्फ़ आगे के मरी न पए किथे शैतान अचो सब जो साथी कीअं मां गुज़ारियां हाणे हयाती ॼण जीअरे आहियूं क़बर में ॾेई बाहि वियो आहे जिगर में
दिलावर तुंहिंजो हुकुम खपे था दोस्तनि लाइ जान बि हाज़ुर आहे ठीकु आहे दिलावर भाउ असां तो वटि पुॼी वेंदासीं वॾा इन सूबेदार जो को न को बंदोबस्त करणो पवंदो हाँ वॾा इन सूबेदार कालूत असुल रातिन जूं निंडूं ई हराम करे छॾियूं आहिनि साथियो सूबेदार जे हथ में एतिरा ई ॾोह वधी वञनि जो तफ़ाई हुजे वॾा तुंहिंजी दहशत पूरे मुल्क में पखेड़े छॾींदासीं हाँ वॾा दिलमुराद सही तो चवे वॾा बुकी तञा हाणे पई आहे इहो त फिल्म जो हिकु नंढड़ो टेलर हो अञा त पूरी फिल्म अॻिते आहे हिन सूबेदार सां अहिड़ो हशर कंदासीं जो सॼी ज़िंदगी यादि कंदो यादि छो त नादर नांग आहे नांग असुल कारीहर नांग जंहिंखां इंसान त छा पर हैवान बि पनाह घुरंदा आहिनि पनाह जियो मुंहिंजा जवान जियो तव्हां मथां मूंखे नाज़ आहे नाज़ छो त दादन मौत आहे मौत ऐं मौत कॾहिं बि तरंदो न आहे दादन मौत ऐं नादर नादर हिकु नांग आहे नांग कारीहर नांग जंहिंखां इंसान त छा पर हैवान बि पनाह घुरंदा आहिनि पनाह मुंहिंजी जल्दी ॿुधा त हे तुंहिंजो हशर कंहिं कयो आहे बाबा साईं तुंहिंजे लाडले भाउ हशमत खान जो हशर कयो आहे मुंहिंजो हाणे हिननि खे मां कॾहिं बि छूट न ॾींदुसि बाबा साईं छा कयो मर्ज़ी आहे मां कयो बस मुंहिंजी बस मूं घणो सफ़र कयो आहे हथी करे ॾियो अचो मूंसां अचो अदा साईं अचो तव्हां पंहिंजे अचण खां अॻु में पंहिंजे नंढे भाउ खे ॿुधायो हा त पोइ मां तव्हांजे शान में ही पूरी हवेली सिंगारे छॾिया हा ता गुलनि जी वर्खा कराया हा त के हरण पुसराया हा त के वरी बकरियूं ऐं के वरी हशमत खान ही कहिड़ी इंसानियत आहे अदा साईं आखिर मूं कयो छा आहे जो अॼु तव्हां मूं ते एॾा वॾा गरम आहियो मखण मुंशी तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे अदा साईं उन मुंशी मखण लाइ इहा सज़ा ज़रूरी आहे तूं मुंहिंजे साम्हूं इन्हनि हारियुनि जी वकालत न कंदो कर इहे ग़रीब हारी हिन धरती ते रहंदड़ कीड़े मकोड़े जी आहिनि बाबा साईं तोखे त ख़बर आहे हशमत खान तुंहिंजी ॻाल्हि मञींदो ई कोन बस हाणे बस बंदि कर इहा पंहिंजी बकवास हारी आहीं हारी थी रह बाबा हे हारी असांजा बच्चा आहिनि तूं सम्झण जी कोशिशि छो नथो करीं बाबा साईं इहो मुंशी मकड़ शैतानगिरी छॾींदो ई कोन बस सुल्तान बस या ज़बान कढी कुत्तनि खे न करायां हशमत खान मां चवां थो सम्झी वञ तोखे मां आख़िरी मौक़ो थो ॾियां अचो मूंसां गॾु सोना साईं आख़िर केसीं ताईं पाण ईअं ई मिलंदा रहंदासीं अलाए कॾहिं पाण हिकु थींदासीं खेरल तूं बाबा खां मुंहिंजो रिश्तो घुरी त ॾिस छा तुंहिंजो पीउ मूंखे सीने सां लाहींदो छा तुंहिंजो रिश्तो मूंखे ॾींदो शेर अली
तू पंहिंजे घर वारनि खे असांजे घर मोकिले त ॾिस, थी सघे बाबा तोखे रिश्तो ॾेई छॾे। ऐं हिकु ॻाल्हि त सच आहे, हाणे मां बि नथी रही सघां तो पासे। तमामु जल्द मां पंहिंजे घर वारनि खे तव्हांजे लाइ ज़रूरु मोकिलींदुसि। सच शेर अली, हाणे त मां बि तोखां सिवा नथी रही सघां। यारी रख मूसा मिठा तो
हटियो हारियो कहीं जाजो कागज थे गाड़ी जा साईं कागज दा घर विसरी विया आहिनि। घर विसरी मानी खान तो थी विसरे न हाणे ॾियालो वाला कागज याद अची साईं आंदा कागज कोन विसरंदा। हाणे तो घर से याद ईंदी पादर लगा न ॿीहर छा ॿुधाई कागज सां ॿाहिरि न निकिरजां। हाँ सर आईंदा कागज खणी पोइ ईंदासीं। हले नाज़ा ओ छोरी काॾे मरी वई आहे पाणी खे खणी आ। आई अदा वानत आ तव्हांजे ज़िंदगनि ते ऐं हिन मनूस जे हथनि जो पाणी न पियो छा कयो अदा जी हक में छा ॻाल्हि आहे अॼु होश में न आई ख़ैर त आहे चो वधा सही ख़ैर त आहे जिते वरी कावड़ में आयो बाबा साईं हिन छोरीअ असांजी इज़त खे बदनाम कयो आहे। बाबा साईं जंहिं ॻोठ में असां कंध मथे खणी हलंदा हुआसीं ऐं हिन छोरीअ असांजो कंध झुकाए छॾियो आहे। मूं हिन छोरीअ खे शेरल सां गॾु ॾिठो आहे ऐं हू शेरल मूंखां भॼी वियो। बाबा बाबा मूंखे बचाया था मारे छॾी तो बाबा। अदा वॾा छा इन छोरे शेरू खे अञा ज़िंदा छॾे। अदा साईं इहो शेरल असां खां कोन बचंदो। अदा मजना तूं अञा उन कमीने जूं ॻाल्हियूं करींदो हू असुल न बचंदो। अदा कासिम हिन खे बचण न घुर्जे। हाकुम बुॾे कुझु होश सां कमु वठो जज़्बात में अची कॾहिं को कुझो कमु न करियो। बाबा साईं छा होश मां कमु वठूं हींअर असांजो होश कमु करणु छॾे वियो आहे। हाणे हलो त पोइ ॾिसो छा था अचो मूंसां। या अल्लाह तू खैर कजा बाबा। बस हशमत खान एक केड़ी बदतमीजी है। बदतमीजी वही चाची बस घणो थियो तोखे मूं घणो ई बर्दाश्त कयो था। तू पाजा ऐश आराम पियो करी तो मूंखे रुपए रुपए जे लाइ तड़पायो आहे। अदा अॼु तुंहिंजो मौत हशमत खान जो थींदो। हशमत खान जे हथां तारीख़ गवाह आहे। मिल्कियत जे करे भाउ भाउ खे कुठो आहे वरी उन दौर खे दोहरायो थो वञे था दोहरायो थो वञे। छा कयां मूंखे बचपन खां करे जवानी ताईं अमीर थियण जो वॾो शौक़ आहे। वॾो शौक़
अच मूसा वाह रे मुंहिंजा मौला वाह, अहिड़ा माण्हू आहिनि असांजे दर में। वॾेरा ही कहिड़ी बदतमीज़ी आहे। मां चवां थी मुंहिंजे रस्ते खां परे थी, ख़बर अथई हाकिम ख़ान जी भेण आहियां मां। जे हाकिम जी भेण ई त पोइ छा थी वियो? अच तोखे मां पंहिंजे महल में लिकाए रखां। हरू भरू ईअं ज़मीननि ते वतींदी भटकंदी, तुंहिंजो ईअं हलणु मूंखे सुठो नथो लॻे। तूं केरु थींदो आहीं? मां चवां थी मुंहिंजो रस्तो छॾ, इन में ई तुंहिंजी भलाई आहे। इहे ख़्वाब ॾिसण छॾे ॾे, इन में ई तुंहिंजी भलाई आहे। हल ॾिसणा साईं, हल तुंहिंजा नखरा। अदा साईं, तव्हां सां हिकु ॻाल्हि करणी आहे, अगरि तव्हां नाराज़ न थियो त। चओ बाबा खान, कहिड़ी ॻाल्हि आहे? छा थो चवणु चाहे मुंहिंजा भाउ? अदा साईं, हूअ आहे न नाज़ा, मां हुनखे पंहिंजो करणु थो चाहियां। सरकार, इहा नाज़ा हकुमरनि जी भेण आहे। ही उहा ई छोकिरी आहे न जंहिंजे करे दिलावर ऐं हाकिम वारा हिक ॿिए जी रत जा प्यासा थी विया। सरकार, इहा ई नाज़ा आहे जेका असांजे रईस खे वणी वई आहे। त पोइ तूं कहिड़े मर्ज़ जी दवा आई? बाबू वञ हाकिम खान वारनि ॾे वञी ॿुधाईनि त तव्हांखे वॾेरे हशमत खान घुरायो आहे। अदा साईं, रुगो नाज़ा जो रिश्तो मिली वञे। असुल मां त नाज़ा खां सवाइ ज़िंदा बि नथो रही सघां। अदा साईं, तव्हां छा था सम्झो, हाकिम वारा राज़ी थींदा? राज़ी कीअं कोन थींदा बाबर खान? नाज़ा हर हाल में तोखे मिलंदी, इहो तोसां हशमत खान जो वाइदो आहे। तूं हिते वेही छा थो करी? वञ हाकिम वारनि खे वठी अच। सरकार, आउं हींअर वञा थो ॾांहुं। अदा दिलावर, ॾे ख़बर न तुंहिंजे भाउ शेरल जी छोकिरी पचर छॾे या न? अरे यार कुर्बान, कहिड़ियूं थो ॻाल्हियूं करी? किथे तो सोट मुड़े बाबा? पोइ भला वठी ॾियोसि न संग अदे हाकिम वारनि खां। छो त हाकिम वारा इहो रिश्तो कॾहिं बि कोन ॾींदा। यार दिलावर, वरी बि तव्हां हिकु दफ़ा कोशिशि करे ॾिसो, कहिड़ी ख़बर हू मञी वञनि। किथे था शेरल खे संग ॾियनि, ऐं हा छोरी खे भॼाए वञे त पोइ ॿी ॻाल्हि आहे। चलो यारो यारी। चङो माशाअल्लाह। हाकिम बाबा प्रेस वॾा, तव्हांजो न्यापो मिलियो, असां हाज़िर थी वियासीं। हुकुम कयो। हाकिम बाबा, सिधी ऐं साफ़ ॻाल्हि आहे, मां तव्हां खां पंहिंजे भाउ जे लाइ तव्हांजी भेण जो संग थो घुरां, ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां मूंखे कॾहिं बि मायूस न कंदो बाबा। ठीकु आहे बाबा साईं, इहो रिश्तो असांखे क़बूल आहे।
बाबा साईं हाणे नाज़ा तव्हांजी अमानत आहे, केॾी महिल तव्हां निकाह करे पंहिंजी अमानत वठी सघो था। हाकिम बाबा मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। बाबर खान मुंहिंजा भाउ हाणे त ख़ुशि आहिनि बाबा। अदा वॾा ख़ुशि कीअं न थींदुसि, अॼु त तो मुंहिंजे दिलि जूं सभई मुरादूं पूरियूं करे छॾियूं आहिनि। बाबा साईं अॻे ई असांजे मथां पति जो भार हो, तॾहिं चुप करे वेठा हुआसीं। बाक़ी बाबा साईं इन्हनि दिलावर वारनि खे तोड़ जवाब ॾींदासीं। रईस हाणे इहे असांजे हथनि खां कॾहिं बि कोन बचंदा। रईस हाणे दिलावर वारनि जो सुख चैन बर्बाद करे छॾींदासीं। बाक़ी तव्हांखे रोकियो के आहे, ही सॼी जागीर तव्हांजी आहे। जेको वणियो सो वञी कयो, मां पाड़े मुंहुं ॾींदुसि पाड़े। छाकाणि त हशमत खान जी हिकु हकल सां दुश्मननि जा दम परवाज़ थी वेंदा आहिनि, परवाज़। हेलो जी सर, जी जी सर जी, आइंदा तव्हांखे शिकायत जो को बि मौक़ो न मिलंदो। सर छा ॻाल्हि आहे? डीएसपी साहब जो छा चवणो हुयो जो तव्हां एॾा परेशान थी विया हो? छा वरी छा चवंदा, बाला ऑफिसर सफ़ा नाराज़ लॻा पिया आहिनि। दादन दाड़े त सफ़ा मुल्क में रण ॿारींदो आहे। सर माना दादन मथां हमिलो करणो आहे। हा दादन इन नादर खे ज़िंदह जा मुर्दा हथ करणो आहे। सर दादन मथां हमिलो करण को सवलो कमु न आहे। अरे टेजारींदो, तोखे त ख़बर आहे न मां अॻे दिलि जो मरीज़ आहियां। सर इहा हक़ीक़त आहे, जॾहिं बि तव्हां दादन जो नालो वठंदा आहियो मूंखे अलाए छो ख़ौफ़ थींदो आहे। जी सर हाणे त असांजी ड्यूटियुनि जो मसइलो आहे। अरे छॾियो इन ॻाल्हियुनि खे, जल्दी कयो। नादर ऐं दादन जे मथां हमिलो करणो आहे। गाॾी तयारु कयो। बाबा मां हादी जो रिश्तो हशमत खान जे भाउ सां तय करे आयो आहियां। छा? नादा ना, मां ने बाबर सां शादी कोन कंदसि। छोरी तूं बस कर, तुंहिंजी शादी सिर्फ़ बाबर सां थींदी। जीअं तव्हांखे सम्झ में अचे ईअं ई कयो, पर एतिरो ज़रूरु सोचियो पंहिंजी भेण जे लाइ सुठो। बाबा साईं अदी लैली खां वधीक ॿियो कहिड़ो रिश्तो हूंदो? बाबर खान अदी खे ख़ुशि रखंदो। अदा बाबर हिकु ज़ालिम माण्हू आहे ऐं मां उन सां ज़िंदगी नथी गुज़ारे सघां। हिन चंड जी 14 तारीख़ तुंहिंजी बाबर सां शादी आहे। इहो मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी फ़ैसिलो आहे। हुकूमत तूं परेशान न थी, नाज़ा जी खे मां पाण सम्झाईंदुसि, ठीकु आहे न? हा बाबा इन्ही खे सम्झाए छॾ। इन्ही अॻे असांखे बदनाम कयो आहे ऐं ॿीहर असांखे बदनाम करण जी कोशिश न करे। बाबा साईं जॾहिं अदा वॾे चई छॾियो आहे न नाज़ा जी शादी सिर्फ़ु बाबर खान सां थींदी। अदा इहा त तव्हांखे पोइ ख़बर पवंदी। मां बि शादी वारी राति शेरल सां भॼी वेंदसि, ॾिसां थी कीअं थी शादी थिए। बाबा साईं हाकिम खान वारनि असांजा सौट मारे छॾिया आहिनि। सौट छा थो चवीं तूं? छा थो चवीं इकबाल? दिमाग़ त तुंहिंजो सही आहे। हा बाबा साईं
जेकॾहिं शेरनि इहो कमु न करे हा न त अॼु जेकी हीअ हालत थी आहे न अहिड़ी हालत कान थिए हा। चाचा साईं सोट जी कहिड़ी ग़लती हुई? घटि में घटि हाकिम असांखे ॿुधाए हा, तव्हांखे ॿुधाए हा। चाचा साईं नुक़सान त असांजे हाकिम वारनि कयो आहे। असां त हाणे पलान वठंदासीं, पलान। इकबाल पुट, दिलावर पुट, जज़्बाती को बि फ़ैसिलो न कयो। जज़्बात कंदासीं त घणो नुक़सान थी पवंदो। बाबा साईं कीअं सब्र कयूं? हाकिम खान असांजा सौट मारे असांजे दिल मथां वार कयो आहे। हाणे हुनखे ज़िंदा रहण जो को बि हक़ न आहे। सौट वॾा हाकिमरन असांजा 2 माण्हू मारिया आहिनि ऐं इहो हाकिमरन जो असां मथां कर्ज़ आहे, कर्ज़। ऐं इहो कर्ज़ हाकिमरन खे सूद समेत वापसि कंदासीं। त पोइ हिते तव्हां छा था कयो? वञो हिननि जे हिक हिक बच्चे खे ख़तम करे अचो। को बि घर जो भाती न बचायो। वञो। या खुदाया, हे मूं कहिड़ो ज़ुल्म करे छॾियो। हिननि खे वरी किथे मोकिले छॾियो। जज़्बात में अची मूं हे कहिड़ो कमु कयो। या खुदा मूंखे माफ़ कर। मां हिननि खे जहन्नम में कीअं मोकिलियो? ईअं त दुश्मनी वधी वेंदियूं, हज़ारे खून थी वेंदा। या अल्लाह मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। छा ॻाल्हाया हुकुम पुट? अॼु ॾाढो ख़ुशि पियो ॾिसण में अची। बाबा छो न खिलां, छो न कुॾां? छो जो दिलां वारे दुश्मन जी अॼु मां चैल भञी आयो आहियां, चैल। अदा वॾा तू छा करे आयो आहीं दिलावर खे? दिलावर जे भाउ सारंग खे असल पूरो करे आया आहियूं। छा यादि कंदो दिलावरड़ो? अदा कंहिंजे मरण ते एॾो ख़ुशि नाहे थिएबो। सभिनि खे मरणो आहे। नेठ असां बि मरंदासीं ऐं पंहिंजे ख़ुदा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं? बस बस ये नसे तूं पाण वटि रख जेके कम ईंदई। बस चोरी बस। तो खालाए छो असांजूं ख़ुशियूं बर्दाश्त नथियूं थियनि। दिलावर पुट थोरो होशियारी सां हलिजो, छाकाणि त दिलावर जो हाणे पहिरियों ऐं आख़िरी बार तव्हां ते हूंदो। हा दा हाणे दिलावर ज़ख़्मी शींह बणिजी वेंदो। वो बाबा तव्हीं परेशान न थियो। मां वेठो आहियां न। मां अञा ज़ख़्मी शेर खे मोहजण जी सघ रखां थो। इन दिलावरड़े खे चंद सेकंडनि में घुमाए लाहींदासीं। बाबा मां वञा थो रेस ॾे ऐं हो शादी जे लाइ तकड़ थो करे। सिरल हकू वारा साम्हूं बीठा आहिनि, पोइ थी वञे दमादम मस्त कलंदर। ना सौट न, हाली इन गिदड़नि खे छिरक न ॾे तीअं मां नाज़ा खे वठी वञा। पोइ सभी गॾिजी इन गिदड़नि खे पाणे ॾिसंदासीं। त पोइ ठीकु आहे छोट, तूं वञी नाज़ा सां मिल। यार किथे ईअं न थिए जो नाज़ा तोसां निकिरण लाइ तयार ई न थिए। सौट मूंखे यकीन आहे त मुंहिंजी नाज़ा मूंसां गॾु ज़रूरु हलंदी, छो त नाज़ा मुंहिंजी मोहबत आहे, मुंहिंजो प्यार आहे, मुंहिंजो इश्क आहे। सौट त पोइ ठीकु आहे सोट, तूं वञी नाज़ा सां मिली ऐं पको बंदोबस्त कर। मां अॼु ई वञी नाज़ा सां मिलां थो। सोट छो त दिलावर दिल बि शींह वारी रखंदो आहे ऐं
हाणे शिकार बि शींहं वांगे कंदो आहे। ठीकु आहे सोट, ठीकु आहे। जॾहिं न तूं हुननि जी छोरी वठी वेंदे न, तूं पाणे हिननि जी मिटी पलीत थी वेंदी। मिसा कमु पुटु, मूं तोखे चयो न, ॾिस त सही मुंहिंजे भाउ जो कहिड़ो असरु कयो। बाबा साईं, ही ज़ख़म मूंखे दिलावर ॾिनो आहे। दिलावर ऐं हिन ज़ख़म जो परांत मां पाण कंदुसि, पाण। परांत बि थींदा बाबा। हाकिम खान आहे नालो मुंहिंजो। दिलावर जो ख़ानदान ख़तम न करे छॾिया न त मुंहिंजी ज़िंदगीअ ते लानत आहे। अदा वॾा, छा सोचो आहे तव्हां निभागी छोरी जे बारे में जे सरियाम असांजी इज़त खे बदनाम कयो आहे? दिल त चवे थी त हिकु ई कारतूस ठोकियांसि, पर दुनिया वारा छा सोचींदा? मता इहे माण्हू सोचनि त कारो हिननि खां भॼी वियो। अॻु में हिन शहरू खे ख़तमु करणो आहे, पोइ हिन छोरीअ जी क़बर हिन घर में कंदुसि। अदा, अल्लाह करे इहो छोरो शेरू असांजे रुख चढ़े। मुंहिंजे अंदर में बि इंतकाम जी बाह थी भरे। तभी हिन छोरे जो पीछो कयो, जिथे बि मिले हुते ई ख़तम करे छॾियोसि। बस हाणे बस, पंहिंजे मथां माण्हू न खिलायो, तेरे मथां हाणे रहम कयो। अदा, मूंखे हिकु चक्कर माफ़ कयो। ॿीहर अहिड़ी ग़लती कोन थींदी। छोरी, तूं हल अंदर। अरे छोरा, कुछ सब्र खां कमु वठो। हा, हाणे पंहिंजी भेण जे बारे में कुछ सोचियो। हा बाबा, को सुठो रिश्तो मिले त छोरी जो बार ई लाहे था छॾियूं। अरे रे, या जांच करे भई हमरा हथ करे चो। अरे तव्हांखे ख़बर बि आहे त हर महीने असांखे माण्हू पूरा करणा आहिनि। कीअं बि करे हथ करे चो। ऐं मथां खां वॾो ज़ोर आहे। सर असां जांच कयूं था, को न को मुर्गो फासाए ईंदासीं। हा यार, ईअं कयो त जीअं का तरक़ी मिले। मथां खां बाला ऑफिसर सफ़ा गरम लॻा पिया आहिनि। सर फॉर्मेलिटी पूरी करण जे लाइ कंहिं न कंहिं ग़रीब जी क़ुर्बानी ॾियणी पवंदी। अरे बस कर बस, इंचार्ज तूं आहीं या मां? सर इंचार्ज अवी आयो, मां न आहियां। तो पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे न, तव्हीं वञो कंहिं न कंहिंखे खंभे खणी अचो। सर जांच करे कंहिं न कंहिंखे हथ करे था चऊं पिया। अरे पोइ हिते बि छा था ॾिसो? वञो हुन ॿिन्ही घेरे ते मोट खणी अचो। शेरल पुट, मूं जज़्बात में जी तव्हांखे दुश्मननि खे मारण जे लाइ मोकिलियो थो। वरी सोचो, दुश्मननि जा मुंहुं त बनंदे। दिलावर, तूं बि असांजो बचो, तूं बि भाइटियो, हे बि तुंहिंजा भाइर आहिनि। तूं हिननि खे सम्झाए। अलाह जे रस्ते ते हूंदासीं त कामयाबी असांजा कदम चुमंदी। दुश्मननि में कुझु कोन रखियो। दुश्मननि खां जेतिरो पाण खे बचाईंदासीं उहो वधीक भलो आहे। अलाह बि राज़ी थींदो, असांजो प्यारो नबी साईं बि राज़ी थींदो। शेरल, तव्हां हुनजा कुंदड़ जवान मारिया, हू बि लाज़मा गिराई कंदा, पर तव्हांखे पंहिंजो एहतियात रखिणो पवंदो। ईअं न त दुश्मन जे साम्हूं वञी बीहो ऐं हणी मारे वञनि तव्हांखे। बाबा साईं, तव्हां मुंहिंजी फिकर न कयो। शेरली शींहं आहे, शींहं आहे। उन गिदड़नि खे मोह ॾियण जी सघ रखे थो। हुननि में एतिरो दम ई न आहे बाबा साईं जो तव्हांजे शेरली जे साम्हूं अचनि। सट हाण त हाकू असुल छितो वधी पियो हूंदो। हाणे चुप करे कोन वेहंदो, छो त असां हुनजा ॿ मुड़ुस मारे आया आहियूं। ॿ अञा छितो न थींदो?
हाकू तू असां फिटाए पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे, पंहिंजे मौत खे। हाणे तूं दिलावर जे हथनि खां कोन बची सघंदे। दिलावर पुत्र तूं एतिरो छा जे लाइ जज़्बाती थो थिए? कुझु अकुल सिख तूं। अरे अलाह सिंह छा थो चवई? इन अल्लाह मअस्साबिरीन, मां सब्र करण वारनि सां गॾु आहियां। पोइ तूं अलाह जी रहमत मां मायूस थियो आहीं। चाचा साईं कीअं असां सब्र कयूं? हू असांजे पोयां हथियार खयूं वतन तां हलंदा ऐं तूं असांखे चईं थो सब्र कयो बाबा सब्र कयो। कीअं सब्र कयो चाचा? जेकॾहिं दुश्मन असांखे हिते मारण आयो बि न त अलाह वॾो गफ़ूर रहीम उहो असांखे बचाईंदो। तव्हां सुधरण जी कयो। मां बसि इहे अलाह खां दुआ घुरंदुसि त हे मुंहिंजा ॿई बच्चा ऐं तूं मुंहिंजो भाइटो सुधरी वेंदव न त मां ख़ुशि थींदुसि। सिधो रस्तो वठो ऐं दिन सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो वठो। इन में तव्हांजी भलाई आहे। बाबा हाणे तव्हां छॾियो सभु जेको थी वियो सो थी वियो। अलाह गफ़ूर रहीम ज़ात आहे। अलाह रहम कंदो। दुश्मन दे खे सजण दे खे। तूं हिते हिन घर में दाख़िल थियण जी हिम्मत कीअं थी तोखे? चाचा मां पंहिंजे प्यार खे हासिल करण जे लाइ आयो आहियां। अचकल प्यार जा पुट थई निकिरी वञे तो। मां चाहे तो मुंहिंजे रस्ते घाटी परे थी चाचा। कुछ भी कोन थींदो चाचे के मामूली जख्म आहे। पर बाबा पाणी होश में अची वेंदो बाबा। अच जल्दी अच मूंसां। हजी करे तोड़े भाड़िया मुड़ साइड पे मुकाबलो कर। दाविद तार सही सलम थियो सलम सलम ए निभागा थियो छा आहे? गाल बित कर कमीना। तार सही नाज़ा छोरी भजी वई थी। छा निभागा चो तो यो कूड़ आहे? कूड़ ना ना चो यो सब कुछ कूड़ आहे कूड़। ना ना बाबू चो तो इस दसो कूड़ कूड़। तो पोइ हिते बाबर खान बि छा थो करी? तव्हां सभु जो सभु हलिया वञो। यार शरल हे कम तू गलत करे आयो आहीं। तुंहिंजे इन कदम खणण सां केॾो नुक़सान थींदो। बस यार कुर्बान जेको थियणो सो थी वियो। बस इन ॻाल्हि जो ॾुख आहे। अदा दिलावर जे पुठियां त धड़ माण्हुनि जो हो। शेरल तू परेशान न थी। अदा दिलावर शी आहे शी। अदा दिलावर उन्हनि सभिनि खे मुंहुं ॾियण जी सद रखे थो। बाक़ी अल्लाह मालिक।
चरी परेशान की न थिया अदा दिलावर जे पुठियां तो पूरो धड़ माण्हुनि जो अञा बि चवीं थी मां परेशान न थियां। इहो तूं हाणे तो सोची, इहो तोखे पहिरीं सोचणु खपंदो। बस यार छा कयां, मां नाज़ा खां सवाइ ज़िंदा रही बि नथो सघां न। अदा कुर्बान, हाणे देरि न कयो, जल्दी अदा शेरल जी शादी करायो। अदा मोहसन, वञ तूं मोली जो बंदोबस्तु करे अच, असां शेरल जो हाणे निकाह कराए रहासीं। हा मुंहिंजा दोस्त कुर्बान, बस न को मुंहिंजो निकाह थी वञे, पोइ इन सभिनि खे मां पाणे मुंहुं ॾींदुसि। जी अदा जी, मां वञां। बस बाबर खान बस, ॻाल्हि बि एतिरी, मां तुनखे ज़मीन जे ता मां बि कढी वठंदसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे बाबर खान, छो त दादन मौत आ मौत, ऐं मौत कॾहिं बि टरण जो नाहे। हिते रखीस न, छो त दादन मौत ऐं नादर नांग आहे नांग, जंहिंखां इंसान त छा पर हैवान बि पनाह घुरंदा आहिनि। मां बि इहो ई चाहियां थो, पर हा हिकु ॻाल्हि यादि रख, नाज़ा मूंखे सही सलामत खपे। बाबर खान, हुकुम खपे तव्हांजो, जंहिं न कमीने तुंहिंजी इज़त में हथ विधो आहे उन जा टुकर टुकर करे छॾींदासूं। दादा न दिलावर वारनि खे मां पाणे मोड़ींदुसि, बाक़ी तूं वञी कुर्बाना वारनि खे सबक़ सेखार। ऐं हा शेरूअ खे मौत जी निंड सुम्हारे ऐं नाज़ा खे हिते वठी अच। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे बोतार, तुंहिंजो कमु थी वेंदो, पर पोइण जी पारत अथव। तोखे ऐं तुंहिंजी संगत खे ख़ुशि कबो। बोतार तूं वञी बांह सरांदी करे सुम्ही रहो, इहो कमु असां पाणे कंदासूं। छो दादन मौत आ मौत, ऐं मौत कॾहिं बि टरंदो न आहे। दादन मौत ऐं नादर नादर नांग आहे नांग, जंहिंखां इंसान त छा पर हैवान बि पनाह घुरंदा आहिनि पनाह। बस वॾा, असां शेरल जी ॾाढी ॻोल्हा कई आहे, पर हू अञा असांखे हथु कोन थो अचे। हथ अचे? आख़िर कॾहिं इहो तव्हांजे हथ ईंदो? इन कुते बि साह न मारिया, नालो वॾो, शहर सुनियो। सूबेदार, कुझु त निमक मला रहीस जो। अरे तूं बस कर, विच में न ॻाल्हाए। बस सूबेदार बस, वधीक तकरीर न कर, मूंखे सिर्फ़ ऐं सिर्फ़ कम खपे, कम। वॾा असां कोशिश में आहियूं, तव्हांजो इहो कमु थी वेंदो। लॻे थो त इहो सभु कुझु मूंखे ई करणो पवंदो, छाकाणि दशमत खान जी हिक अकल सां दुश्मननि जा दम परवाज़ थी वेंदा आहिनि, परवाज़। रेस वॾा, पोइ असां इजाज़त घुरंदासीं। चङो, माशाअल्लाह। इकबाल, अॼु तुंहिंजे लाइ ॾुख जी ॻाल्हि आहे यार, शेरल ते दादर वारनि हमलो कयो आहे। कुर्बान ऐं उन्हनि जो भाउ शेरल मथां कुर्बान थी विया आहिनि। शेरल ऐं नाज़ा खे रवानो करे छॾियूं। छा सिकंदर, ही सभु कुझु कीअं थी वियो? मां कुर्बान वारनि जी कुर्बानी रायगान थियण न ॾींदुसि। सिकंदर,
मुझे हूंदे मुझे भाउ जो केर भी कुछ नथो बिगाड़े सके। जेतिरे ताईं मुंहिंजी सिसी में साहु आहे न, मां पंहिंजे भाउ जी हिफ़ाज़त पाण कंदुसि, पाण। हल त हली शेरल जी मदद कयूं, न तूं ज़ालिम शेरल खे मारे छॾींदा। खुदा इक़बाल, असां तोसां गॾु आहियूं। जमील, पोइ हिते बि वक़्तु विञाइण मां को बि फ़ाइदो न आहे। हलो। ख़बर दादा न छा थियो न छोरे जो। मां सम्झा थो त न छोरे जो कम तमामु थी वियो। हीअं न ना रेस ना, वो छोरो मुंहिंजे हथां निकिरी वियो। छा तोखां इहो कसी छोरो भॼी वियो दादा न? अहिड़ी ॻाल्हि त ॿुध। ॻाल्हियूं ते तव्हां केॾियूं वॾियूं करे वियो करे त कुझु बि कोन आहे। रुगो दारू में फूकू हणण में पूरो आई। अरे हैफ़ अथई दादा न, हैफ़ अथई। ना रेस ना, मूंखे सिर्फ़ु हिकु मौक़ो ॾे। जे इन छोरे खे मूं ख़तम न कयो त मुंहिंजो बि नालो दादन न आहे। छो त तव्हांखे ख़बर आहे दादन मौत मौत ऐं मौत कॾहिं बि टरण जो न आहे। ठीक है दादा न, मां तोखे हिकु दफ़ो ॿीहर मौक़ो ॾियां थो, पर मूंखे इन छोरे जो लाश घुर्जे, लाश, त जीअं हुनखे ख़बर पवे हशमत खान जी हिक अकल सां दुश्मननि जा दम धड़ी हवाले थी वेंदा आहिनि। इन शेरनि जो लाश तुंहिंजे कतल में फिटो कंदुसि। इहो मुंहिंजो तव्हां सां मुड़साणो वाइदो आहे। वो ही है दादा न, यही है। या तो उनखे मारे अचा या तो मरी अचा, बाक़ी ये मूं वटि कॾहिं बि लड़ी न अचा त जीअं उनखे ख़बर पवे त हशमत खान जी हिक अकल सां दुश्मननि जा दम धड़ी हवाले थी वेंदा आहिनि। शेरल, हाणे अलाए छा थींदो, किथे असां जुदा न थी वञूं। सुणा साईं, अहिड़ी ॻाल्हियूं न कंदी कर। जॾहिं हिकु थिया आहियूं त पोइ पाण खे केर बि जुदा नथो करे सघे। अलाए छो मूंखे ॾाढो ख़ौफ़ थींदो आहे त किथे असां जुदा न थी वञूं, पर उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदो। जरी तूं आई त मां आहियां, तूं त मुंहिंजी जान आई। तोखां सवाइ शेरली ज़िंदा कोन रही सघंदो। इहे मरण ई मारण वारी ॻाल्हियूं न कंदी कर चरी। तूं मुंहिंजी जान आहे ऐं मुंहिंजे रूह में समायल आहे। तुंहिंजे सहारे ते जियां थो। बस हाणे छॾी न ॻाल्हि, थोरो मुस्कुराहट न सुणो साईं। यार न कर, असल ख़बर ई नथी पए ये शेरली असांजे हथां बची कीअं वियो। शेरलीअ खे हर वक़्तु क़िस्मत साथ कोन ॾींदी। जेकॾहिं हिन चकर असांजे हथनि खां बची वियो आहे त ॿीहर उहो असांजे गोलियुनि जो खाज बणिजी ईंदो, खाज। छो त दादन मौत ऐं नादर नांग आहे, नांग। कारी हर नांग, जंहिंखां इंसान त छा पर हैवान बि पनाह घुरंदा आहिनि, पनाह। छो त दादन मौत मौत ऐं मौत कॾहिं बि तरण जो न आहे। ओए अल्लाह बचाए इन शेरलीअ खे नांग ऐं मौत जे हथां। बोलो हशमत खान, अॼु कीअं भला कालू खे यादि कयो अथव? रस कीअं बि करे इन शेरुअ खे तव्हां वटि ज़िंदा या मुर्दा पेश कंदुसि। ईअं ई थींदो। वरी सरकार मां जो मौजूदु आहियां, सूबेदार कालू। जीअं तव्हां चवंदो तीअं थींदो।
छो त बतार कालो जो कार ये सब दुश्मन जिंदगी ज़ार छा ॿुधाई ठीक है ठीक तव्हांजो कमु थींदो इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे हाकू तव्हां खां हिकु छोरो नथो मरे अरे दिलावर त जेल में पियो आहे थियो मां चवां थो छोरा अरे मुर्सी कयो रे सोदा दिलावर खे ख़त्म करणो आहे ऐं इहो छोरो त मुंहिंजी अख में आहे अख में असुल हिकिड़े ई धक में ख़त्म थी वेंदो हा हो ईअं मुर्सी कयो न रहे बाज़ ऐं न वॼे बांसुरी या दिलावर तो जेल में आहे दिलावर जे घर भातियुनि मां को भी जिंदा न बचे छाकाणि मां उन्हनि खे धरती ते ॾिसण नथो चाहियां वैसे उन्हनि मां केरी कोन बचंदो उन्हनि असांजी इज्जत में हथ विधा आहिनि मां दिलावर खान जी मिट्टी पलीत करे छॾींदुसि मिट्टी अदा इन हक वारनि बि न ॿारी हाणे ॾिसजां त मां छा थो कयां नाज़ा बि वापसि ईंदी पर इन शेरूअ जे मौत खां पोइ रैस असांजे अंदर में बि बाहि थी बरे बाहि रुगो हथ अचनि पुलिस भी तव्हां सां गॾु आहे ऐं मुंहिंजा हमरा भी तव्हां सां गॾु आहिनि तव्हां निकिरी वञो वञी इन छोरे शेरल जी ॻोल्हा कयो त जीअं इहो छोरो शेरल तव्हां जे ॻोल्हनि जो खाद बणिजी वञे छोरनि खे न नंढे जी आहे न वॾे जी आहे ॻोठ जो अमूनी तबाह करे छॾियो अथनि मालिक साईं तूं गफ़ूर रहीम आहीं तूं ई असांजी मदद करण वारो आहीं मालिक साईं तूं मदद कर मुंहिंजनि छोरनि खे हिदायत ॾे हिदायत तुंहिंजे हथ में आहे मालिक जेकॾहिं हिननि छोरनि खे हिदायत न ॾींदे त हे ॻोठ में खून रेसियूं कंदा ॻोठ जो अमन तबाह थींदो मां नथो चाहियां त ॻोठ जो मालिक साईं अमन तबाह थी तुंहिंजे ॾाढो जवाबदार थियणो आहे मालिक साईं मुंहिंजे खानदान जो हिन ॻोठ वारनि जो सभिनी जो वारिस तूं आहीं मालिक साईं तो ई पैदा कयो आहे तोरे अचणा आहियूं मदद तूं करण वारो आहीं केरु आहियो तव्हां बिना इजाज़त जे मुंहिंजे घर में कीअं दाख़िल थिया आहियो तव्हांजी एतिरी हिम्मत आहे तॾहिं त तुंहिंजे घर में दाख़िल थिया आहियूं शायद तोखे ख़बर न आहे दादन मौत आहे मौत ऐं मौत कॾहिं बि टरंदो न आहे अकबर खान मथां चुरण जी कोशिश कई मां थो चवां हिकु विख बि अॻिते वधाई अथई अॼु तुंहिंजी ज़िंदगीअ जो उहो आख़िरी ॾींहुं हूंदो आख़िरी ॾींहुं हिते बि रह तव्हां बेदिमागनि जे करे हिकु बाइली जहिड़ा हिकारोकारी सभु रस्मूं तव्हांजे बेदिमागी जे करे आयूं आहिनि मां थो चवां मां थो चवां अञा टाइम अथव अरे सुधरंदो त तव्हांजा वॾा बि ख़ुशि थींदा ऐं जंहिं पैदा कयो अथव उहो बि ख़ुशि थींदो छो कोन था तव्हां सुधरो
अरे मां पंहिंजनि छोरनि खे हिदायत करे करे थकिजी पियो आहियां। अलाह उन्हनि खे बि हिदायत ॾींदो, अलाह तव्हांखे बि हिदायत ॾींदो। हाणे हथियार खणो हलो। बस बस अकबर खान बस, संभाले रख ये नसीहतूं पाण वटि संभाले रख त तोखे कम ईंदियूं। तूं त वॾो पाण खे नेक निमाज़ी सम्झींदो ऐं इहे असांखे नसीहतूं ॾींदो। तव्हांखे सम्झायां थोड़े, तव्हांजा दिमाग़ कहिड़े पासे आहिनि। असां मुस्लमान पंहिंजो पाण में भाइर आहियूं। अरे भाइरनि जो खून वहाईंदो। अचो पोइ अचो। हे सीनो सीनो मुंहिंजो तव्हां जिन गोलियुनि खाइण जे लाइ आज़ाद बीठो आहे। हलायो गोलियूं। ॾिसो चाचा, अञा हे पढ़ाई ॿुधो ना कयोसि पूरो। मरण लाइ तयार थी पड़ो। अकबर खान अचो मूंसां गॾु। वाह इकबाल वाह, सब कुछ खत्म थियण खां पोइ मूं वटि आयो आहीं। सिकंदर यार छा कयां? आकू वारनि मुंहिंजो फसंदड़ वेड़ो वीरान करे छॾियो आहे यार। हिन ॾुख जी घड़ी में तोसां गॾु आहियूं। जमील यार तव्हां दोस्तनि जूं इहे मूं मथां महिरबानियूं आहिनि। हाणे हुन सभिनि जूं निंड्रूं हराम थी वेंदियूं। सिकंदर तूं घबराए न, मां हाणे इन्हनि सभिनी जे लाइ मौत बणिजी वेंदुसि, मौत। अचो। या अल्लाह तू मुझे न्याणी जी सरदा खैर कजा। तू जिते मुझे खुश हुजे। मां उन जे अरमाननि जो कातिल आहियां, कातिल आहियां, यो ॿुधाए पड़ा त तोरा छोरा किथे आहिनि? अॼु मां उन्हनि खे ज़िंदा कोन छॾींदुसि। तू मूंखे इहो ॿुधाए मुंहिंजी न्याणी किथे आहे? हिकु त तो असांजी न्याणी खणी असां था माण्हू खिलाया। ख़ुदा जे वास्ते ॿुधाए मुंहिंजी न्याणी किथे आहे? तूं नाज़ा खे छॾ, हो मुंहिंजे नाले सां जुड़ी चुकी आहे। हाणे उहो मुंहिंजी इज़त आहे। तूं मूंखे ॿुधाए त तुंहिंजा इहे कुंदर छोरा किथे आहिनि? अॼु मां उन्हनि खे उफट मारे छॾींदुसि। ॾिस शेरल, मूंखे पंहिंजी न्याणी वापसि आणे ॾे। मां हुनजे अरमाननि जो कातिल आहियां, कातिल। ये मसला तव्हां पंहिंजे लाइ पाण पैदा कनि चाचा। पोइ सम्झाई आहे न पंहिंजे पुटनि खे त वॾेरे इस्मत खान जे चवण ते छो लॻायो? शेरल पुट, मां तव्हांजो गुनाहगार आहियां, गुनाहगार आहियां। मां तव्हांजो गुनाहगार आहियां शेरल। मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर, मूंखे माफ़ कर। ना चाचा ना, ये बंदूक तुझे हथ में आ। मुझे मारे छॾ, मुझे मारे छॾ, मुझे मारे छॾ। ना चाचा ना, मां तोखे कोन मारींदुसि। तुंहिंजे लाइ इहा ई सज़ा आहे त तूं पंहिंजो मुंहुं ऐं मथो पिट ऐं इहा ई दुआ घुर त तुंहिंजा छोरा मुंहिंजे साम्हूं न अचनि। जेॾी मुंहिंजे साम्हूं आया उन ॾींहुं उन्हनि जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं हूंदई, आख़िरी ॾींहुं।
शेर अली बकावत ॿुधी अथई जॾहिं मोगो खे कुटी खणंदी आहे त ॻोल्हींदी आहे शिकारनि जा घर सो अॼु तोखे कुटी खयो आहे जो हशमत खान जे साम्हूं ते हुई अॼु पंहिंजो पाण खे संभालजां हिशमत खान अॼु शेर अली तव्हांजे लाइ पर कर